लिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन वअला आलिहि वअस्हाबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अक़ीमुस्सलात व आतुज़्ज़कात वातसिमू बिल्लाहि हुवा मौलाकुम फनिअमल मौला व निअमन नसीर। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। बावाज़े बुलंद सलाह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बैतिहि व बारिक व सल्लिम वसल्ल कज़ालिक अला जमील अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ाने गिरामी, मुझा बुजुर्गो भाइरो, लख आफरीन आया खे जो हेड़ी सर्दी में हेड़ी थद में विल्ह ते कुरान मजीद जी मोहब्बत में वेठा हो। दुआ है त अल्लाह ताला तहांजे वेण के हिन जलसे के जलसे वारनि जी मेहनत के अल्लाह ताला पांजी बारगाह में मंजूर है मकबूल फरमाए। अजीजो, मौलवी भत भी तैयार लगो पियो आहे, उन जो भी अन करीब ऐलान थींदो। मां वधीक तहांजो टेम न वठदुसि, मां मुख्तसरन ब चार ॻाल्हियूं अर्ज़ करे दुआ ख़ैर घुरदुसि। दुआ है त अल्लाह ताला तहां असांखे दीन जी समझ नसीब फरमाए। मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, वाइज़ ॿुधी 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 मौलवी थी विया। मेन शइ आया त असां में अमल न आहे। मेहरबानी करे अमल जी मेहनत कयो। असांजे चाचे साईं
हजरत मौलाना अब्दुल हमीद लुंड साहब केड़ो तफसीली बयान फरमायो। अमल जी जरूरत आ, वाइज बुधूं था, वाइज समझूं था, अमल न था क्यों? अल्लाह जी जात जो कसमा बगैर अमल जे आलम भी अल्लाह जी कोरट में टंगियो पियो। जने आलम सां रियायत नथी थे त तहां सां केड़ी रियायत थींदी? हयाती ते एतबार नाहे, जिंदगी ते भरोसो नाहे। जल्दी नेक थियो, जल्दी नमाजी थियो, जल्दी दीनदार थियो। वञन था माण्हू मरंदा। हाणे असांजी शिकारपुर में बाईपास ते वॾो एक्सीडेंट थियो। नौशरो फिरोज जा माण्हू, पीपल्स पार्टी जा माण्हू योम तासीस जे प्रोग्राम कोटिया मूं वापस थिया। जीअं ई शिकारपुर बाईपास ते आया, गाड़ी कंट्रोल मूं निकिरी गाड़ी रोड खां लही वई, वनी हेठ कॉलेज जी नई पक्की सीमेंट ऐं पत्थरनि जी भित ठहियल आहे, उन सां टकराई। एॾो ख़तरनाक एक्सीडेंट थियो जो भित त टुकर टुकर थी वई, पर गाड़ी भी चबाड़जी वई। 5 माण्हू न गाड़ी में मौजूद आ जेके वेचारा थॾे ते उते जो उते मरी विया। हिकिड़ो भी अस्पताल ताईं न पुॼो, पर वेचारनि जा जनाज़ा भी ॾिसण जहिड़ा न हुआ। मुंहुं ई कंहिंखे न ॾेखारे सघे। हिकिड़ो मूंखे चए पियो, चई साईं इब्राहिम, मां इन 5 मां हिकिड़े जो गुस्ल कराइण वियुसि, टल ॾियण वियुसि, त पाणी भरण वारा माण्हू रड़ियूं करे भॼी विया, बीह न सघिया। वेचारे जूं ॿाहूं भॻियूं पयूं, खोपड़ी वेचारे जी खड़के पई, मेजालो वेचारे जो निकितो पियो। अज़ीज़ो, इहा इंसान जी ज़िंदगी आहे, इंसान जो इहो हाल आहे। असां लापरवाहीअ में, असां बेख्यालीअ में पिया था पंहिंजी ज़िंदगी तबाह ऐं बर्बाद कयूं। हाणे सियालकोट में वॾो हादसो थियो आहे। घोट कुंवार सां गॾु वेठो आहे, निकाह थी वियो आहे, शादी थी वई आहे। अचानक वीडिया भरजनि था, घोट खे अटैक थो पइजी वञे। अल्लाह जी ज़ात जो कसम, उते जो उते कंधो छिले थो, वीचारो मरी दुनिया जो जान छॾियो थो। घोट कुंवार गॾु वेठी अथसि। हे फेसबुक ते जेको इहो वीडियो हले थो, इहा इंसान जी ज़िंदगी। असां अलाए कहिड़नि सोचनि में, अलाए कहिड़नि फिक्रनि में, अलाए कहिड़नि ख्यालनि में। हिकिड़ा चवंदा कुराड़ा थियूं त पोइ नेक थींदासीं, हिकिड़ा चवंदा त हज कयूं पोइ नेक थींदासीं, हिकिड़ा चवंदा उमरा कयूं पोइ नेक थींदासीं, हिकिड़ा चवंदा सुभाणे नेक थींदासीं, परीहं नेक थींदासीं, तरीहं नेक थींदासीं। अज़ीज़ो, अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, पक्की मानी भी या नसीब आहे, हथ वारो गिरोह भी या नसीब आहे। वेठे वेठे माण्हू मरी था वञनि। हे क़ुरान जी महफ़िल आहे, बावज़ू वेठो आहियां, हथनि में क़ुरान मजीद आहे। मां पने आकिल वियुसि जलसे ते, जलसे में हमरा मरी वियो। जलसे में बेपारी जी नमाज़ जो वक़फ़ो थियो, आज़ान मिली ऐं हुननि वीचारनि भतु हलायो। हमरा हिकिड़ो वीचारो भतु खाई उथियो, ज़प करे किरी पियो, रड़ियूं पइजी वियूं। बाबा छा थियो? जी हमरा किरी पियो। बाबा खणो अस्पताल। अञा 10 मिनट न गुज़रिया, फोन आई त वीचारो हमरा दुनिया जो जान छॾियो। बाबा छा थियो? जे डॉक्टर चवंदा अटैक पइजी वियसि। इहा ज़िंदगी आहे। केॾो साईं लुंड साहब बयान कयो। अमल जी मेहनत कयूं, पाण में अमल जो फिक्र पैदा कयूं। कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो, ओ वमन कान यरजू लिका रब्बिह फलियअमल अमलन सालिहन वला युशरिक बिइबादति रब्बिही अहदा।
अञा वॾी आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां जेके क़ुरान जा आशिक़ वेठा हथ मथे खणी जो सुभान अल्लाह। मुंहिंजा अज़ीज़ ऐं मुंहिंजा दोस्त ऐं मुंहिंजा भाइर मां सभिनी खे मोदबाना गुज़ारिश करण आयो आहियां ओ बेदीन पाण में दीनदारी पैदा कयो ओ बेनमाज़ियो पाण में नमाज जो नूर पैदा कयो। अॼु नमाज मुसलमाननि में लभे नथी। अल्लाह जी ज़ात जो कसम जाते वञा थो माण्हू चवंदा साईं नमाज जे मौज़ूअ ते ॻाल्हायो। हाणे भी मुझो जलसो करी यासीन ॿ टे ॾियारा थिया आहिनि पेशमाम मूंसां रोई वेठो मांखे चई साईं इब्राहिम नमाज जे मौज़ूअ ते ॻाल्हायो। हिते इहा हालत आहे जो मां आज़ान ॾेई कलाकनि जा कलाक इंतज़ार कंदो आहियां हिकिड़ो जमायती भी मस्जिद में लड़ी अचण लाइ तयार नाहे नमाज पढ़ण लाइ तयार नाहे। छा थी वियो आहे मुसलमानो जो तव्हांखे नमाज नथी वणे। रहमत नमाज में बरकत नमाज में बिनी जान जी आबादी नमाज में बिनी जान जी भलाई नमाज में अल्लाह जो दीदार नमाज में प्यारे नबी मोहम्मद करीम जो भाकुर नमाज में सोने मोहम्मद करीम जी शफाअत नमाज में असहाब आल बैतन जो दीदार नमाज में पिछाड़ी जन्नत जो बंगलो भी नमाज में अल्लाह जो वास्तो तो नमाज जा पाबंद थी वञो नमाज जा आशिक़ थी वञो नमाज जा पतंग परवाना थी वञो। बेली पाण में भी नमाज पैदा कयो पंहिंजनि बचनि ॿारनि में भी नमाज पैदा कयो। ॾिसो त अल्लाह कीअं थो तव्हांजी ज़िंदगीनि में आराम पैदा करे। ॾिसो त अल्लाह कीअं थो तव्हांखे तव्हांजे बचनि खे दुनिया में भी आबाद करे क़ब्र क़यामत में भी अव्हांजा बेड़ा पार फरमाए। मुत्तक़ीन अला फुरुश बताइनुहा मिन इस्तबरक वजनल जन्नतैन दात फबई आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा वरी आवाज़ सां मां मिंथ तो कयां मां मेर तो कयां मां गुज़ारिश तो कयां बेली नमाज़ी थियो सुस्त न थियो। बेनमाज़ी दुनिया आखिरत में तबाह ऐं बर्बाद। बेनमाज़ी जो ही जान भी वियो तो हू जान भी वियो। बेनमाज़ी बेचैन आ बेनमाज़ी परेशान आ बेनमाज़ियूं खुदकशी कंदा दाद मर्द मायूं। हाणे मां वियो मुसन जे पासे दे जलसे ते हिकिड़ो छोकिरो जे पोइ साईं मोहम्मद इब्राहिम मां कराची में हिकिड़े सेठ वटि मुलाज़िम उन मुंहिंजे सेठ में 3 वॾा गुनाह। एक गुनाह इहो जो मुझो सेठ नमाज न पढ़दो। ॿियो गुनाह इहो जो शराब घणो पीअंदो।
सदाई नशे में धुत लगो पियोंदो टियों गुनाह यो जो राग घणो ॿुधंदो सदाई कनन में हेंड फिरी विझी करे गाना ही गाना हलाईंदो एक ॾींहुं अल्लाह को अहिड़ो नाराज़ जो कनन में हेंड फिरी हयूं हे गाना हलायूं वेठो ऐं नशे में धुत लगो पियो आहे शराब पीतियूं वेठो आहे अल्लाह अकबर कबीरा हाणे एॾो रब न नाराज़ थियो जो हिन पंहिंजे हथ में पिस्टल झले पंहिंजे लोंदड़ीअ ते झले डस करे पाण खे गोली हणी आपघात कयईं ख़ुदकशी कयईं चए पियो जेसिताईं पिस्टल जो आवाज़ थियो गोलीअ जो फायर थियो असां भॼंदा ऐं डुकंदा आयासीं छा ॾिसूं त असांजो साहब नशे में धुत लॻो पियो आहे हा हा कनन में हेंड फ्री विधियूं वेठो आहे राग ऐं साज़ ऐं गाना हुनजे कन में हलाई रहिया आहिनि हिन जे लोंदड़ीअ में गोली लॻी आहे पाण पंहिंजे हथ सां पिस्टल हणंदे तड़पी तड़पी आख़िर दुनिया जो जान छॾियो मरे वियो इन हालत में जो कनन में गाना हली रहा इन हालत में जो नशे में शराब में धुत लगो पियो इन हालत में जो नमाज जे वेझो न हो ओ मुंहिंजा अज़ीज़ो इहो हाल त बेनमाज़िन जो इहो हाल त नशन करण वारनि जो इहो हाल त रागन ॿुधण वारनि जो मां सभिनी खे मोदबाना गुज़ारिश करणा हुआ मां सभिनी खे मिंत ऐं मेड़ करणा हुआ अल्लाह जो वास्तो तो महिरबानी करे पाण खे शराबनि खां बचायो नशे खां बचायो महिरबानी करे पाण खे अल्लाह जो वास्तो तो रागन ऐं साज़न ऐं गाननि खां बचायो महिरबानी करे पाण खे हाँ हाँ बेनमाज़ी थियण खां बचायो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे बेनमाज़ी दुनिया में भी ज़लील आहे दुनिया में भी रुसवा ऐं ख़्वार आहे कब्र में भी हुन जे लाइ अज़ाब आहे आख़िरत में भी क़यामत जे ॾियारे भी हुन जे लाइ अज़ाब आहे नबी साईं फरमायो बेनमाज़ी कब्रनि में उथंदा वेंदा वजूह यौमइदिन ख़ाशिया आमिलतुन नासिबा तस्ला नारन हामिया तुस्क़ा मिन अय्यिन आनिया लैस लहुम ताअमुन इल्ला मिन ज़रीअ ला युस्मिनु वला युग़नी मिन जू बेनमाज़ी कब्रनि में उथंदा वेंदा माण्हू वारी सूरत न हूंदव गधा जी मुंडी कुत्ते जी मुंडी सुअर जी मुंडी उहा बि अॻियां न बल्कि पुठीअ जे पोयां हूंदनि काफ़रनि सां गॾु बेनमाज़ी उथारिया वेंदा ऐं नंगा उघाड़ा बेनमाज़ी उथारिया वेंदा ओ मुंहिंजा अज़ीज़ो काफ़रनि सां गॾु बेनमाज़ी जहन्नम जी बाहि में उछलाया वेंदा अॼु छा थी वियो आहे मुसलमानो निमाज़ खे मस्करी बणाए छॾियो अथव निमाज़ खे मज़ाक बणाए छॾियो अथव निमाज़ खे भोग बणाए छॾियो अथव जॾहिं दिलि थी चवे निमाज़ पढ़ो था जॾहिं दिलि नथी चए निमाज़ पढ़ण लाइ तयारु न आहियो सददा ते न हैया अलस्सलाह हैया अलस्सलाह हैया अलल फलाह हैया अलल फलाह ओ मुंहिंजा अज़ीज़ो इहो के पीर जो सॾु न आहे इहो के फ़क़ीर जो सॾु न आहे इहो के मुला मौलवीअ जो सॾु न आहे इहो न साईं जो सॾु आहे जंहिं साईं किने पाणीअ जे क़तरनि मां असांखे सुहिणो इंसान करे पैदा कयो आहे इहो न साईं जो सॾु आहे जंहिं साईं अखियूं ॾिनियूं ॾिसण जे लाइ इहो न साईं जो सॾु आहे जंहिं साईं कन ॾिना आहिनि ॿुधण जे लाइ इहो न साईं जो सॾु आहे जंहिं साईं ज़ुबान ॾिनी आहे ॻाल्हाइण जे लाइ इहो न साईं जो सॾु आहे जंहिं साईं हथ ॾिना आहिनि कमकार जे लाइ इहो न साईं जो सॾु आहे जंहिं साईं पेर ॾिना आहिनि घुमण फिरण जे लाइ जंहिं साईं असांखे पाणी ॾिनो आहे पीअण जे लाइ ओ फरमाई मरजल बहरैन यल्तक़ियान
बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा वॾी आवाज़ अदा कंहिंजो पाणी पींदा हो ॻाल्हायो हे पाणी कंहिंजो आहे मानी कंहिंजी खाईंदा हो चांवर जी मानी कंहिंजी वॾी आवाज़ कणक जी मानी कंहिंजी बिरयानियूं केरु खाराईंदो आहे फल फ्रूट केरु खाराईंदो आहे वर्रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन। अञा सदागियो लगे तो बुख फासा वरदा आहिनि लगे तो सीअ तव्हांखे सटियो आहे आख़िर में बेवफ़ाई नथी थिए वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह। जिनजो खाऊं था जिनजो पीऊं था जिनजे ॾिनल हथनि सां कमुकार था कयूं जिनजे ॾिनल पेरनि सां घुमूं था जिनजे ॾिनल ज़ुबान सां ॻाल्हायूं था जिनजे ॾिनल अखियुनि सां निहारूं था जिनजे ॾिनल कननि सां ॿुधूं था जिनजे ॾिनल दिमाग़ सां कमुकार कयूं था उन साईं जी नमाज़ नथी वणे शर्म नथो अचे हया नथो अचे उन साईं जे सॾ ते अचण लाइ तयार न उन साईं जे दर ते अचण जे लाइ तयार न का परवाह न सिपाही सॾु करे दे डुकंदो ईंदो पुलिस वारो सॾु करे दे डुकंदो ईंदो भोतार ऐं सरदार सॾु करे दे पेरनो गारो भॼंदो ईंदो अल्लाह जो सॾु थिए थो त हिनखे चूंडी नथी पवे शर्म नथो अचे जेको असांजो ख़ालिक़ आहे जेको असांजो मालिक जेको असांजो राज़िक़ खुदा जा बानो संभालियो अज सब इरादो कयो चए इंशाअल्लाह नमाज जी पाबंदी कंदा हां नमाज में सुस्ती न कयो घरनि में भी हिम्मत कयो लठियूं खणो केड़ा केड़ा लठियूं खणदा घरनि में मां ॾिसां थो घणनि जा हथ हेठि हिकिड़ो महाराज जो साईं इब्राहिम पाण चो त असां कोशिश करे नमाज़ पढ़ूं बाक़ी घरनि जी गारंटी असां भी नथा खणूं तव्हां भी लॻे थो न फ़क़ीर मूं न लठ खणूं घरनि में मां भी अदा लठ खाइण लाइ थो चवां हाण लाइ नथो चवां परेशान न थियो खणूं त सही न घटि में घटि लठ हीअं लठ खणी मां तरीक़ो ॿुधायांव थो हीअं भरो करे हेठे चप ते मथनि ॾंदनि जी भीड़ चाड़े ऐं घर वारे खे जो त नमाज़ पढ़े थी कनि अचे अब एतिरो त करे सघो था न केड़ा केड़ा इहो कंदा हिम्मत हथ मथे खणो त मां ॾिसां हा घर में भी लठ खणो हिकिड़ो वरी फ़कीर जे अचे साईं इब्राहिम सची थो ॿुधायां अॼु मां चक ते जलसो पियो कयां साईं इब्राहिम अचे लठ खणाईंदे त असांखे घरों कढाईंदे अब अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ भला हीअ वाट इहा त सोली आहे न मिड़ई मिंथ कयो मेड़ कयो घर वारे खे जो सदोरी नमाज़ पढ़ तोखे मां हर नमाज जे पढ़ण जे बदिले में 50 रुपयो ख़र्ची ॾींदोमांइ तव्हां भी पैसा कढो क़ुरानियूं लिकाईंदा था वञो काॾे कंदो इहे पैसा घर वारे खे जो सदोरी नमाज पढ़ तुंहिंजे लाइ मां बाज़ार में VIP वॻो थो वठी अचां घर वारे खे जो सदोरी नमाज पढ़ तुंहिंजे लाइ VIP चप्पल वठी थो अचां सैंडल जो आसरो न ॾिजो ॻाल्हि ॻीचे पइजी वेंदव जिन भी घरनि में सैंडल वठी ॾिना आहिनि वीचारा संजय साईं मथे जे वारनि खां ठोड़ा थी विया हा सैंडल न बाक़ी जुती जो आसरो ॾियो गहन जो आसरो ॾियो कपड़े जो आसरो ॾियो डटा ॾियो सटा ॾियो नमाज पढ़ायो सभिनी खे
अल्लाह जी ज़ात जो कसम आ ए कुरान मजीद मुझे मथे दिया बेनमाजी नथो बचे जहन्नम जी बाहि नथो बचे। कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए फी जन्नाति यतसालून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर कालू लम नकु मिनल मुसल्लीन। अञा वॾे आवाज़ सां मेहरबानी करे बचा बचायो जन्म ज़ाला बचायो जन्म पान बचायो जन्म जी बाहि जन्म जी बाहि वॾी ख़तरनाक पाया जन्म जी बाहि वॾी दर्दनाक पाया। नबी सही फरमायो फौहाविया वमा अदराक माया साईं फरमायो जियां अमर जे पेट में ॿार बंदि हूंदो आहे इएं जहन्नम जी बाहि में बंदि कया वेंदा। नबी साईं फरमायो अञा अम्मा जे पेट में ॿार अल्लाह जी कुदरत सां साह खणंदो आहे पर जहन्नम जी बाहि में साह बि खणी न सघंदा। साह मुंहिंजा पिया हूंदा पया रड़ियूं कंदा पया चीखा कंदा पया दाऊं कंदा। अल्लाह के फरमाईंदा रब साईं थोरो ॿार कढ त साह त खणो साह मुंहिंजो पियो आहे। रब जवाब में फरमाईंदुमि वमा बिखारिजीन मिनल नार हाणे जहन्नम मां निकरण जो को दरवाजो ही कोने पया सड़ो पया जलो पया ताजा साह मुझा पया हुजनि ओ मुझा अजीजो मुझा दोस्तो मुझा भाइरो रड़ियूं कंदा जन्मी बेदीन बेनमाज़ी जन्म जी बाहि में अल्लाह के रहम जो अपीला कंदा। रब कावड़ में फरमाइदन का लक्सू फिया वला तुकल्लिमून। अल्लाह फरमायो तमा बेदीनन बेनमाज़ जहन्नम सां हिकिड़ो लफ्ज़ भी ॻाल्हाइण लाइ तयार न हूंदुल। ओ मुंहिंजा अज़ीज़ो लड़ियूं कंदा बेदीन बेनमाज़ी जहन्नमी अल्लाह के चवंदा अल्लाह कुछ खाराए ॾाढी बुख लगी आ। रब फरमाइंदो लाकिलून मिन शजरिन मिन ज़क़ूम। ओ मलाइको हिननि जे लाइ मां थूअर जो वण तयार कयो आहे इन मूं कतरा कढे करे हिननि खे खारायो। नबी साईं फरमायो मां मेराज वारी राति जॾहिं वियुसि मां इहो थूअर वारो वण ॾिसी आयुमि। साईं फरमायो वॾा नौकदार हुन में कंदा आहिनि नाफरमाननि जे लाइ बेनमाज़नि जे लाइ बेदीननि जे लाइ इहो थूअर वारो वण अल्लाह तयार कयो आहे। मलाइका गतरा कढे जीअं ई बेदीननि बेनमाज़नि जहन्नम जे लाइ इहे गतरा खणी ईंदा जहन्नमी खणी करे हीअं गतरे खे ॾिसी करे रब के चीखा करे चवंदा ओ अल्लाह साईं हे कीअं खाइबो हे कीअं चॿाड़बो हे कीअं असांजी नड़ीअ खे क्रास कंदो हे कीअं असांजे पेट ताईं पुॼंदो हे त असांजे नड़ीअ में फासी पवंदो। हिन खे नौकदार वॾा कंदा आहिनि। अल्लाह फरमाईंदो लईस लहुम ताअमुन इल्ला मिन ज़री। ओ नाफरमानऊ ओ बेदीनऊ ओ बेनमाज़ीऊ तव्हांजे लाइ ॿियो खाधो ई न आहे खाओ त तव्हांजे लाइ इहो ई खाधो आहे। आखिर नबी साईं फरमायो मजबूर दी बेदीन बेनमाज़ी जहन्नमी उन थूअर वारे गतरे के वात में विझंदा
चबाण जी कोशिश कंदा चबाड़े न सकदा वात में कंदा लगदा आखिर गीत ॾींदा वेंदा निड़ीअ में इहो तुअर वारो टुकड़ो फांसी पवंदन कंडा निड़ीअ में किरी वेंदन रड़ियूं कंदा चीखा कंदा दाऊं कंदा चवंदा अल्लाह असां त अॻ में चऊं पिया हे कीअं चबाड़बो कीअं खाइबो साॻो ई निड़ीअ में फांसी पियो आहे ज़ोर ज़ोर ॾेई बीठा आहियूं थकी पिया आहियूं न अंदर थो वञे न ॿाहिरि थो निकिरे निड़ीअ में चकरियूं पियो आहे रड़ियूं करे चीखा करे चवंदा अल्लाह सही भला पियो रहम कर पानी त पीआर दुनिया जे जान में मानी खाईंदासीं गिरो फासदो त पाणीअ जो ढुकणी गिर खे लाईंदासीं अल्लाह फरमाईंदो तुस्का मिन अय्यिन नानिया ओ मलाइको वारो क्यों ट्रकदर पानी इन्हनि जे लाइ खणी अचो ला यज़ूकून फ़ीहा बरदन वला शराबा इल्ला मीमन व गस्साका अल्लाह फरमाईंदो ओ मलाइको ट्रकदर पानी त जहन्नम जो खणो पर इन्हनि जो पेशाब जेको जन्म में पंहिंजो वही चुको आहे इहो बि हिन पाणीअ में मिलायो इन जो पाखानो जन्म वारे जो जन्म जो इहो बि खणी हिन पाणीअ में मिलायो इन्हनि जी रत जेका जन्म में वही चुकी आहे इहा रत बि खणी हिन पाणीअ में मिलायो इन्हनि जी जेका पोइ वही चुकी आहे उहा बि इहा खणी हिन में मिलायो इन्हनि खे टचकदर बदबूदार पानी पीआरियो त ख़बर पवे नबी ने फरमायो एॾो त बदबूदार जहन्नम वारो पानी आहे जेकॾहिं हिकिड़ो गिलास जहन्नम वारो पानी बेदीननि बेनमाज़नि वारो पानी अल्लाह हिकिड़ो गिलास दुनिया जे जहान में हाराए त धुप जे करे दुनिया वारनि माण्हुनि जो जीअण जंजाल थी वञे माण्हू नक बंदि करे घुमंदा ऐं नबी ने फरमायो त टचकदर पानी आहे जेकॾहिं हिकिड़ो गिलास अल्लाह जहन्नम बेदीननि बेनमाज़नि वारो दुनिया जे जहान में हाराए तो सारी जमीन बुरका दे को घूमी न सके को जाए ठाए न सके को जाए पियारे न सके ओ मुजाहिदो जने ये टचकदर पानी बुरका ॾींदड़ पानी इहो पखाने पेशाब रते पोइ वारो पानी नाफरमाननि जे लाइ आंदो वेंदो हीअं ॾिसी पाणीअ खे बुरका पाणीअ जा ॾिसी पानी में पेशाब पखानो रते पोइ ॾिसी रब खे फरमाईंदा अल्लाह है कीअं पानी पीबो है कीअं धप वारो पानी है पखाने पेशाब वारो पानी है रते पोइ वारो पानी टचकदर पानी आयो कीअं पियूं अल्लाह फरमाईंदो तव्हांजे लाइ पानी इहो आहे ॿियो पानी तव्हांजे लाइ न आहे पियो त तव्हांजी मर्ज़ी नथा पियो त तव्हांजी मर्ज़ी आख़िर नबी ने फरमायो मजबूर थी बेदीन बेनमाज़ी जन्नत में आख़िर वो पानी पीअंदा वेंदा जीअं जो ढुक हणंदा वेंदा सॼो वात पखाने पेशाब रते पोइ में भरिजी वेंदनि सॼो वात धप में भरिजी वेंदनि ऐं सॼो वात सड़ी पवंदनि यकदमि गीत ॾींदा जीअं जो गीत ॾींदा चवंदा तुअर वारे टुकड़े खे हेठि लाहियो नबी ने फरमायो तुअर वारो टुकड़ो त हेठि न लहंदो हथ इहो पानी निड़ी चीरे जॾहिं पेट में पहुचंदो पेट ठा करे फाटी पवंदनि आंडा ऐं घोंडा निकिरी वेंदनि रड़ियूं पिया कंदा चीखा पिया कंदा चवंदा ईंदल मौत काॾे मौत अहिड़ी ज़िंदगी ख़ुमा चङाऊं अहिड़ी ज़िंदगी ख़ुमा चङाऊं अल्लाह जवाब में फरमाईंदनि ला यमूत फ़ीहा वला यहया हाणे न तव्हां ते मौत ईंदो हाणे न तव्हां ख़ुशी रही सघो था ओ मुंहिंजा अज़ीज़ो जहन्नमी जे थबन में बधा पिया हूंदा बेनमाज़ी बेदीन उहे भी जन्म जी बाह जा थबा हूंदा फी अहमद मुमद्दद जन्मी बेदीन बेनमाज़ी जे ज़ंजीरन में बधा पिया हूंदा उहे भी बाह जा हूंदा खुज़ू फगुल्लू सुम्मल जहीम सल्लू
ثم في سلسلة ज़रउहा 70 ज़राअन फस्लुकू जहन्नम के जेके कपड़ा जहन्नम में पाराया वेंदा उहे भी जहन्नम जी पाए जाऊंदा जहन्नम के जहन्नम में जेके टोपियूं पारायूं वेंदियूं उहे भी पाए जो तग़शा वजूहुम फिन्नार जहन्नम के जहन्नम में जेके पिटियूं पारायूं वेंदियूं उहे भी पाए जो ओ मुंहिंजा अज़ीज़ो वॾो दर्दनाक जहन्नम जो अज़ाब आ तॾहिं त अल्लाह फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा वक़ूदुहा अन्नास वल हिजारा उइद्दत लिल्काफिरीन अञा वरी आवाज़ अल्लाह अल्लाह वॾो दर्दनाक आहे जहन्नम जो अज़ाब वॾो ख़तरनाक आहे जहन्नम जो अज़ाब खुदा जा बानो कुछ सोचो कुछ फिक्र करो मेहरबानी करे संभाल नबी सही फरमायो घट में घट जंहिंखे अज़ाब थींदो उनखे अल्लाह जहन्नम जी बाहि जूं जुतियूं पाराईंदो ॿुधजो साईं जन फरमायो जुतियुनि पाइण जे करे उन्हनि जो मेजालो ईअं बुड़काड़ींदो टचकाड़ींदो जीअं देगड़ीअ में बाहि ते पाणी टचकाए बुड़काड़ींदो अल्लाह छड़ी जुतियुनि पाइण जे करे नबी सही फरमायो इहो जुतियुनि पाइण वारो चवंदो त वॾे मां वॾो अज़ाब मूंखे थो थे हथां के हालांकि साईं जन फरमायो नंढे मां नंढो घटि में घटि अज़ाब हिनखे थी हाणे तव्हां पाण फ़ैसिलो कयो जॾहिं जुतियुनि पाइण में एॾी तकलीफ़ हूंदी त जहन्नम जी बाहि में ख़ुदि में केॾी तकलीफ़ हूंदी छो था जहन्नम जहन्नम कंदा महिरबानी करे संभालियो वॾो क़यामत जो ॾियारो ख़तरनाक आहे उन जे लाइ तयारी करी 50 अल्फ़ वज़न 50,000 साल वारो ॾियारो जंहिं ॾियारे ते ज़मीन तामे जी जंहिं ॾियारे ते सिजने जे वांगुरु मथो पवंदो जंहिं ॾियारे ते माण्हू पंहिंजे पघरनि में गोता खाईंदा जंहिं ॾियारे ते माण्हू पाणीअ जे ढुक लाइ तड़पदा जंहिं ॾियारे ते माण्हू माने जे गभे लाइ तड़पदा जंहिं ॾियारे ते माण्हू वण जी छांव लाइ सिकंदा जंहिं ॾियारे ते माण्हू चवंदा आईनल मफर काॾे भॼी काॾे भॼूं जाॾे था भॼूं लॻी तामे वारी ज़मीन आहे पेर फाटी पिया आहिनि जाॾे था भॼूं रुॻी सिज मथां आहे तारूं फाटी पियो आहे जाॾे था भॼूं रुॻी पघर ई पघर आहे गोता था खाईंदा अथऊं ओ मुंहिंजा अज़ीज़ो माण्हू नंगा उघाड़ा हूंदा अम्मा आशा फरमायो साईं नंगा उघाड़ा हूंदा तो मर्द मायुनि ॾे निहारींदा मायूं मर्दनि ॾे निहारींदियूं हिक ॿिए जूं उघड़ियूं ॾिसंदा नबी साईं जन रोई वेठा साईं जन दुनखल में पइजी आ मां आशा फरमायो साईं मां ग़लत सवाल त न कयो साईं जन फरमायो तो सवाल सही कयो आहे पर हिन जो जवाब रुहारींदड़ आहे साईं जन फरमायो क़यामत जे ॾियारे नाफरमान बेदीन बेनमाज़ी नंगा उघाड़ा हूंदा इन हालत में हूंदा इन अज़ाब में हूंदा जो एक बेदे ॾिसी न सघंदा हर को पंहिंजी तकलीफ़ में हूंदो हर को पंहिंजी परेशानी में हूंदो साईं जन फरमायो मर्द सां गॾु माई बीठी हूंदी आहे ख़बर मर्द खे न पवंदी मुंहिंजे भिक में माई आहे माईअ सां गॾु मर्द बीठो हूंदो भिक में इहा ख़बर माईअ खे न पवंदी त मुंहिंजे घर में मर्द आहे कोई कंहिंखे न सुञाणींदो यौम यफ़िरुल मरउ मिन अख़ीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि कोई कंहिंजो पार न खणंदो ला तज़िरु वाज़िरतुन विज़रा उख़रा
कोई पंहिंजो गुनाह लुकाए न सकदो ला युगादिरु सगीरतन वला कबीर हर को पंहिंजी गुनाह जी लोड़ लोड़ींदो कालू या वैलना मन बअसना मिन मरकदिना हाज़ा मा वअदर रहमान व सदकल मुरसलून अञा वॾी आवाज़ शो विसारी तो जन्म जी बाहि शो विसारियो तो क़यामत जो ॾींहुं शो विसारी तो क़बर सॼे ॾींहुं क़बर रोज़ पुकारे थी अल्लाहुकुम मुत्तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर कल्ला सौफ तालमून सुम्मा कल्ला सौफ तालमून कल्ला लौ तालमून इल्मल यकीन लतरवुन्नल जहीम सुम्मा लतरवुन्ना आइनल यकीन सुम्मा लतुसअलुन्ना यौमइज़िन अनिन नईम वॾो दर्दनाक क़बर जो भी अज़ाब अॼु असां क़बर विसारियल अॼु असांखे क़बर यादि ई नाहे अॼु असां लापरवाह थी आहियूं असां बेख्याला थी आहियूं नबी साईं ने गॾाड़े जुमे जे खुतबे में क़बर जो अज़ाब ॿुधाईंदे ॿुधाईंदे साईं रोई पिया साईं एतिरो रुना जो साईं जी दाढ़ी मुबारक गोड़न मुबारकन में आली बणजी वई साईं जो पेरान मुबारक कपड़ा मुबारक गोड़न मुबारकन में आला दिया एतिरो नबी साईं रुना केतिरा ई साहबी क़बर जो अज़ाब ॿुधंदे ॿुधंदे नबी साईं वेचारा बेहोश थी किरी पिया नबी साईं फरमायो ही भी क़बर जो अज़ाब जॾहिं नाफरमान बेदीन बेनमाज़ी क़बर में कोचंदा वेंदा क़बर जा ॿई पासा फिकोड़ चाढ़ींदा वञनि मुंडा मुंडनि में हलिया वञनि साईं फरमायो पासीरी पासीरनि में हलियो वञनि साईं फरमायो गोश्त त कीमूं थी वञनि पर हॾा भी पुंडर बणिजी वञनि वरी क़बर जा ॿई पासा परे थींदा वरी नाफरमान मर्द ऐं मायूं ज़िंदा थींदा वरी क़बर जा ॿई पासा फिकोड़ चाढ़ींदा वरी नाफरमान अंदर क़बर में चीखा कंदे कंदे वरी भुगड़ा थींदा वरी ज़रियूं ज़रियूं थींदा वरी पीसजी वेंदा वरी कीमूं बणिजी वेंदा वरी पुंडर बणिजी वेंदा वरी क़बर जा ॿई पासा परे थींदा वरी नाफरमान मर्द मायूं ज़िंदा थींदा वरी क़बर जा ॿई पासा फिकोड़ चाढ़ींदा नबी साईं फरमायो ही भी क़बर जो अज़ाब नाफरमान मर्द मायूं क़बर में पुॼंदा वेंदा अल्लाह उनजी क़बर खे बाहि हणाईंदो साईं फरमायो पया जलंदा पया सड़ंदा पया मरंदा वरी ज़िंदा थींदा वरी बाहि लॻंदनि वरी जलंदा वरी सड़ंदा वरी मरंदा वरी ज़िंदा थींदा वरी क़बर में बाहि लॻंदनि वरी जलंदा वरी सड़ंदा वरी मरंदा पयो इहो अज़ाब हलंदो नबी साईं फरमायो नाफरमाननि जे लाइ क़बर में ही भी अज़ाब साईं फरमायो जीअं ई क़बर में पुॼंदा वेंदा नांग उन्हनि खे डंग हणंदो वेंदो साईं फरमायो नांग जे डंग सां सॼो नाफरमान ज़हर में कारो बणिजी वेंदो ऐं 70 गज़ ज़मीन में हेठि लिॿिजी वेंदो वरी मथे खॼी ईंदो वरी ॿियो नांग डंग हणंदो वरी सॼो ज़हर में भरिजी वेंदो वरी 70 गज़ ज़मीन में हेठि लिॿिजी वेंदो वरी मरी वेंदो तड़पी तड़पी वरी जीअरो थींदो वरी खॼी ईंदो वरी टियों नांग डंग हणंदो अहिड़ा 70 नांग वेठा आहिनि क़बर में जेके वारे वारे सां पिया डंग हणंदा साईं फरमायो नाफरमाननि जे लाइ
ही भी क़ब्र में अज़ाब साईं फरमायो पया विचों उन्हनि खे ॾंगेंदा साईं फरमायो नाफ़रमाननि जे लाइ ही भी अज़ाब पया उन्हनि खे किवड़ियूं ऐं माकोड़ा जीते जरासीम चकणदा हेॾों कटे जरासीम जी त किवड़ियूं माकोड़ा वरी नाफ़रमाननि खे हेॾों पटींदा हुरड़ियूं कंदा उताऊं कंदा वो तीखा कंदा हेॾों जी त परे करे हेॾों जी त परे कंदा हेॾों जरासीम परे करे वरी हेॾों जरासीम परे कंदा हेॾों किवड़ियूं माकोड़ा परे करे वरी हेॾों कंदा पर वो करोड़ जे तादाद में पया नाफ़रमाननि खे चकणदा पया नाफ़रमाननि खे खाईंदा रड़ियूं कंदा ओ मुंहिंजा अज़ीज़ो नबी साईं फरमायो नाफ़रमाननि जे लाइ क़ब्र में ही भी अज़ाब साईं फरमायो हिकिड़ो वॾो हथोड़ो अल्लाह तैयार करायो जेको नाफ़रमाननि खे क़ब्र में अल्लाह हणाईंदो नाफ़रमान ज़रियूं ज़रियूं थींदा वरी ज़िंदा थींदा वरी हथोड़ो लॻंदो वरी ज़रियूं ज़रियूं थींदा वरी मरंदा वरी ज़िंदा थींदा वरी हथोड़ो लॻंदो ओ मुंहिंजा अज़ीज़ो वॾो दर्दनाक क़ब्र जो अज़ाब वॾो ख़तरनाक क़ब्र जो अज़ाब वॾो हेबतनाक क़ब्र जो अज़ाब अॼु मां तव्हां सभिनी खे मोहतबाना गुज़ारिश करां मेहरबानी करे क़ब्र जी तयारी कयो अल्लाह जी ज़ात जो कसम हज़रत उस्मान साईं हज़रत उस्मान साईं हज़रत उस्मान साईं जॾहिं नबी साईं जी ज़ुबान मुबारक मूं क़ब्र जो अज़ाब दे दो नेणनि तूं वेचारे खां निंड हराम थी वञे जॾहिं भी कब्रिस्तान खां कंहिं क़ब्र खां गुज़रंदो करे वेचारो उते वेही थो रहे रोए थो मुंहिंजा अल्लाह ओ मुंहिंजा अल्लाह मूंखे क़ब्र जे अज़ाब खां बचाइजा ओ मुंहिंजा अल्लाह मूंखे क़ब्र जे अज़ाब खां बचाइजा केरु उस्मान रोई रहियो आहे वो उस्मान रोई रहियो आहे क़ब्र जे अज़ाब खां जंहिंखे ज़िन्नूरैन जो लक़ब आहे केरु उस्मान क़ब्र जे अज़ाब खां रोई रहियो आहे जंहिंखे नबी साईं बनियाणियूं निकाह में नसीब थियूं केरु उस्मान क़ब्र जे अज़ाब खां रोई रहियो आहे जेको उस्मान हा जामिउल क़ुरान आहे जेको उस्मान हाफ़िज़ुल क़ुरान आहे जेको उस्मान आलिमुल क़ुरान आहे जेको उस्मान आमिलुल क़ुरान आहे जेको उस्मान मुफ्तिउल क़ुरान आहे जेको उस्मान मुंहिंजे प्यारे नबी मुंहिंजे सोने साईं जो साहबी आहे केरु उस्मान क़ब्र जे अज़ाब खां रोए थो उहो उस्मान क़ब्र जे अज़ाब खां रोए थो जंहिं उस्मान जे लाइ नबी साईं फरमायो जन्नत में वञण वक़्तु मुंहिंजो रफ़ीक हूंदो त उस्मान हूंदो केरु उस्मान क़ब्र जे अज़ाब खां रोए थो जंहिंजे लाइ नबी साईं फरमायो मेराज वारी राति मां उस्मान जो बंगलो पंहिंजे बंगले सां गॾु ॾिसी आयो आहियां केरु उस्मान क़ब्र जे अज़ाब खां रोए थो जंहिंखे शतफ़ा नबी साईं पंहिंजी नबूवत वारी ज़ुबान मुबारक सां ख़ुशख़बरी जन्नत जी ॾिनी आहे उस्मान फिल जन्नत 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 अज़ो मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो केरु उस्मान क़ब्र जे अज़ाब खां रोई रहियो आहे जेको उस्मान कुरान जी तिलावत महिल शहीद थिए पढ़े थो फसयक्फ़ीकहुमुल्लाह वहुव अस्समीउल अलीम अञा वरी आवाज़ अल्लाह वो उस्मान रोए तो अल्लाह मूंखे क़ब्र जे अज़ाब खां बचा तोखे परवाह न आहे मूंखे परवाह माण्हू चवंदा साईं मुला था टिजारनि बरो त ख़बर पियो ख़ुदा जी ज़ात जो कसम क़ब्र जो अज़ाब बरहक मूंखे हिकिड़े दोस्त वीडियो ॾेखारियो हिकिड़े जनाज़े खे खणी अची क़ब्र में लाइनि था बाहि जा बबड़ हुन जी क़ब्र खे था अल्लाह हिकिड़े दोस्त वरी ॿियो वीडियो ॾेखारियो बिन माण्हुनि खे कब्रिस्तान में क़ब्र में लाइनि था अञा मिटी ॾेई मसदा वांदा थियनि त ॿिन्ही क़ब्रुनि खे मथां बाहि थी लॻे अल्लाह हिकिड़े वरी दोस्त वीडियो ॾेखारियो पुराणी क़ब्र आहे उहा सॼी क़ब्र मथां विछुं सां भरी पई आहे अजीब क़िस्म जा विछू हेॾा हिकु हिकु विछू हथ जेॾो अल्लाह जी ज़ात जो कसम अलाए केॾा त उन विछूअ खे हथ आहिनि अलाए केॾा त पेर आहिनि अलाए त केॾा वात
वो विष्णु सजी कब्र जे मथों आ सजी कब्र विष्णु ना मथों भरी पई आ हाने जेके बाहरों विष्णु एड़े हाल में अंदर कब्र में छा हाल दो खुदा जा मानो कुछ सोचो कुछ फिक्र कयो कुछ कब्र जे लाए फिक्र कयो ओ मुझा अजीजो मुझा दोस्त कुछ मौत लाए तैयारी फरमाए दो कुल्लु मन अलैहा फान व यबका वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अञा वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज्बे सां अल्लाह कराची में मींहं जे करे हिकड़ी कब्र खुली पई उन में सोराख थियो उन में नांग निकता उन में विछू निकता उन में बलाऊं निकतियूं तो जो नौजवान मोबाइल में वीडियो भरे चवे तो फेसबुक ते चाड़े तो त ही व्याजी जी कब्र आ दुनिया जी जान में व्याज जो व्यापार कंदो अल्लाह दुनिया में धर्म केस पर हाने मारे कब्र में पुजायो ते त सजी कब्र इन जी नांग ने बलाऊं ने विछू सां भरे छडी अल्लाह शादी व्याज में दी रात गरक लगा एकड़ो व्याजी मरी कब्र में पोत मानू जी मथों कब्र जे बीठल त ओ व्याजी दे हाल वाल केडो असां के तंग कंदे अज शा खणी आवा कब्र में ओ मुझा अजीजो मां व्याजन के भी अर्ज तो क्या खुदा जो वास्तो दो तौबा ताब तो व्याज खा अहल्लल्लाहुल बैय व हर्रमल रिबा व्याज वडो गुनाह व्याज वडो डोआ नबी ने फरमायो जो व्याज खाए तो दे तो या वठे तो या शायद तो दे साईं फरमायो जेको भी व्याज जे व्यापार में अचे तो साईं फरमायो न जे लाए 70 गुनाह तो अल्लाह लिखराए घट में घट गुनाह जो दो अल्लाह एडो तो लिखराए जन सगी मासा जी जल मासा जना तो वेठो करे ओ मुझा अजीजो मेराज वाली रात नबी साईं फरमायो जडे मां जन्म में चक्कर लगाया हिय जो नजर क्या देखरा मानू मके नजर आया बुतूनहुम कल जिबाल बुतूनहुम कल बुयूद साईं फरमायो कोठन जेडा उन जा पेट हा जबरन जेडा उन जा पेट हा साईं फरमायो उन जूं खलान बारीक ऐं सनियूं पेट जूं खलान जूं सफा सनियूं अंदर साईं फरमायो उन जे पेट में विछू पिया घुमन अंदर उन जे पेट में नाग पिया घुमन अंदर उन जे पेट में बलाऊं पिया घुमन साईं फरमायो पिया नाग बलाऊं चक पियान पिया विछू उन्हनि खे चक पियान बुरड़ियों प्या करन उदाऊं प्या करन साईं फरमायो मां पुछा कयम मन में आखियो जिब्राइल में नहीं केरन के साईं ताजी उम्मत जा व्याज खोरन ओ मुझा अजीजो सवालो पान व्याज खाई व्याज दई वठी अल्लाह जे अज़ाब के दावत न दियो बेनमाजी थी करे अल्लाह जे अज़ाब के दावत न दियो जुआऊं खेड़ी अल्लाह जे अज़ाब के दावत न दियो नशा पी अल्लाह जे अज़ाब के दावत न दियो नाफरमानियों करे अल्लाह जे अज़ाब के दावत न दियो मेहरबानी करे मोटिए जो अल्लाह जे दरवाजे ते पांजे अल्लाह के परचायो रिजायो नीबू इला रब्बिकुम वास्लिमून या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम।
असाब अजीजो जंहिंमें जेको गुनाह हुआ अॼु तौबा कयो चो इंशाअल्लाह जेके बेनमाज़ी अॼु इरादो कयो चो नमाज़ पैदा कंदासीं जेके बेदीन अॼु इरादो कयो चो इंशाअल्लाह दीनदार थींदा जेके व्याज खोर हो तो मेहरबानी करे तौबा कयो जो अॼु खां बाद इंशाअल्लाह व्याज जे वेझा ई न वेंदा खुदा जा बानो संभालियो जेके रागन ॿुधण वारा हो साज़न ॿुधण वारा हो गानन ॿुधण वारा हो अॼु तौबा कयो चो इंशाअल्लाह राग ऐं साज़ पंहिंजे कननि सां न ॿुधंदा अजीज़ो हयाती ते एतबार न आहे जिंदगी ते भरोसो न आहे तंहिंजे करे जल्दी पाण खे नेक बणायो जल्दी पाण खे नमाज़ी बणायो मेहरबानी करे पाण में फिक्रे मौत पैदा कयो रोज पिया माण्हू मरन कल होम हो टियों ॾियारो होम हो चौथों ॾियारो होम हो तोखे मूंखे भी मरणो आ रोज माण्हू कब्रिस्तान वञनि था कब्रुनि में वञनि था तोखे मूंखे भी कब्र में वञणो आ मेहरबानी करे कब्र जी तैयारी कयो मेहरबानी करे आखिरत जी तैयारी कयो मेहरबानी करे जन्नत जी तैयारी कयो अदा सां दुनिया में आया ही जन्नत कमाइण जे लाइ छा जे लाइ आया वॾे आवाज़ सां ॻाल्हायो जो जन्नत कमाइण अॼु इरादो कयो चो इंशाअल्लाह महिनत करे जन्नत कमाईंदा जन्नत कीअं कमाइबी नमाज जे पढ़ण सां जन्नत कमाइबी क़ुरान जी तिलावत सां जन्नत कमाइबी गुनाहन को पाण के बचाए जन्नत कमाइबी मेहनत कभी केड़ा केड़ा इरादो पक्को था कयो हथ मथे खणी इरादो कयो चो इंशाअल्लाह नेक बणजी जिंदगी गुजारींदा मेहनत कंदो मूंखे ॾाढी खुशी थी जो मां का घड़ी आयो तव्हांखे क़ुरान शरीफ़ ॿुधायमि अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए मौलवी दुहे जो भी अनकरीब ऐलान थींदो पर हिकड़ी नात है वीचारो परे खां आयो आहे लाड़काणे कंबर खां वीचारो इम्तियाज़ चांडियो साहब मुंहिंजो भाउ आहे वीचारो बोलू चवंदो ऐं दिल खोले वीचारे सां तावन कजो।